नाज़रीन अवांखे अहम ख़बर ॾींदा हलूं त NCOC जे सरबराह ऐं वफ़ाक़ी वज़ीर असद उमर चयो आहे त हलंदड़ साल जे आख़िर ताईं 7 करोड़ माण्हुनि खे वैक्सीन लॻाइण जो हदफ़ आहे। वफ़ाक़ वैक्सीन जो ज़िम्मो खंयो आहे ऐं इहा मुफ़्त में ॾिनी वेंदी। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे असद उमर चयो त मुल्क में कोरोना जा केस घटि थी रहिया आहिनि। सिंध में कोरोना जा केस वधीक थी रहिया आहिनि। इते वधीक एहतियात जी ज़रूरत आहे। हुन चयो त वक़्त ते फ़ैसिला करण सबबि कोरोना जे केसनि में घटिताई आई। असांजे मस्बत केसनि जी शरह 10 खां 11% ते पहुती हुई। काल इहा 4% हुई। हुन चयो त कोरोना वबा मां जान छॾाइण जो तरीक़ो वैक्सीन आहे। माण्हू जल्द खां जल्द वैक्सीन कराइनि। असद उमर वधीक चयो त रमज़ान ईद लाइ जेके फ़ैसिला कया उहे ॾुखिया हुया। चाहियूं था त कुर्बानी जी ईद ताईं एतिरी वैक्सीनेशन थी वञे जो वधीक पाबंदियूं न लॻाइणियूं पवनि। हुन जो त हलंदड़ साल जे आख़िर ताईं 7 करोड़ वैक्सीन जो हदफ़ आहे। जून में 1 करोड़ ऐं जुलाई में बि 1 करोड़ वैक्सीन पाकिस्तान पहुचंदी। वैक्सीन जे अहल समूरनि माण्हुनि खे मुफ़्त में वैक्सीन लॻाई वेंदी।